खैबर प्रेस क्लब ते सहवरी जमायत आचर मल्हा संदसि पुट फ़िरोज़ अली मल्हा शहबाज़ अली मल्हा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त असांजे नौजवान भाउ सरफराज़ अली मल्हा जे खून जी FIR मटियारी कोट सगोरी ते हुकुम ते खेबरानी थाणे ते 4 जवाबदारनि इब्राहिम माछी, बहार माछी, नदीम माछी ऐं सोनू खैबर मथां दाख़िल कई वई हुई। इन्ही FIR ते मटियारी SSP मोहम्मद कलीम मलिक, खैबरानी SHO तस्लीम अहमद भगड़ी को बि अञा ताईं एक्शन न खंयो आहे, न ई के जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। ऐं हिननि वधीक चयो त असां SSP मटियारी, खैबरानी SHO जवाबदार गिरफ़्तार नथा कनि या जवाबदारनि मथां 62 वॾेरनि जो हथु आहे। खून बि असांजो परेशान असांखे कयो पियो वञे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त SSP मटियारी SHO खैबरानी खे पाबंद करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।